कराची लॻे सोराब ॻोठ टाउन जे इलाइक़े अयूब ॻोठ राजपुर मोहल्ला मां 2 ॾींहं अॻु घर जो सामान वठण लाइ वियल 17 वरियनि जो नीकर मोहम्मद मुशर्रफ सूमरो वल्द मोहम्मद अशरफ सूमरो जीअं घरां निकितो गुम थी वियो। माइटनि पारां काफ़ी ॻोल्हा बावजूदि नीगर जो किथे बि ॾस पतो न पइजी सघियो। इन हवाले सां नीगर जे वारसनि आसिफ सूमरो, मोहम्मद अशरफ सूमरो, मोहम्मद सफ़र सूमरो ॿुधायो त मासूम नीगर सामान वठण लाइ अयूब ॻोठ जे राजपुर मोहल्ला में दुकान ते वियो जितां वापसि न मोटी सघियो। मिटनि माइटनि तोड़े सोराब ॻोठ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काफ़ी ॻोल्हा बावजूदि नीगर जो किथे बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हुन वधीक चयो त नीगर जी गुमशुदगी सबबि सख़्तु परेशान आहियूं। हुननि आईजी सिंध, एसएसपी ओभर ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां नीगर जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।